जेका है उहा बक़ियतुल्लाह जो वजूद इन कुंतुम मुमिनीन। शर्त रुगो इहो आहे सभ खां भलो तव्हांजे लाइ ज़माने जो इमाम आहे अगरि तव्हां ईमान वारा आहियो। बक़ियतुल्लाह सभ खां भलो। अदाकार नाट खैरुन लकुम, सियासतदान नाट खैरुन लकुम, नाचू ऐं ॻाइणो नाट खैरुन लकुम। तव्हांजे लाइ सभ खां भलो इमरान खान न, नवाज़ शरीफ न, ज़रदारी न, इहे त हिक ॿिए जा ऐब था उघाड़नि, हिक ॿिए खे पुछड़ो था कनि, हिक ॿिए खे ज़ाहिर था कनि। असांजे लाइ सभ खां भलो उहो आहे जो दुनिया दूरबीनी ऐं खूरबीनी खणी ॾिसे त इन्हनि हस्तियुनि में को ऐब नज़र न ईंदो।